बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांखे टेक्नोलॉजी हवाले सां मालूमाती वीडियो ॾींदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु मालूमाती वीडियो शेयर कयां पियो त सिज यूनिवर्सिटी जी HEC हायर एजुकेशन जी स्कॉलरशिप आहे जेका तक़रीबन 40,000 रुपया पर साल ते स्टूडेंट्स खे मिलंदी आहे। इन जो फॉर्म कीअं फिल कजे? हीउ फॉर्म जेको आहे 12 पेजनि जो फॉर्म हूंदो आहे जेको अक्सर शागिर्द फिल न कंदा ऐं हीउ फॉर्म ई ॾिसी करे मतिलबु फॉर्म खे फिट कंदा आहिनि। छो तमामु ई ॾुखियो फॉर्म आहे। हीउ फिल करणु शागिर्दनि लाइ वॾो मसइलो हूंदो आहे। हीउ फॉर्म अॼु फिल करणु मां तव्हांखे स्टेप बाय स्टेप सॼो सम्झाईंदुसि। दोस्तो अचो त पाण था वीडियो जी तरफ़। वीडियो शुरू करण खां पहिरियों मां तव्हां गुज़ारिश कंदो आहियां जेकर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾु बेल आइकन ते बि क्लिक करियो। दोस्तो हिन फॉर्म में तव्हांखे जेके घुरियल शयूं हूंदियूं सभ खां पहिरियां इंस्ट्रक्शन्स आहिनि। फिल द फॉर्म ब्लैक पेन, कारी पेन सां तव्हांखे हीउ फॉर्म फिल करिणो आहे ऐं कैपिटल सभई अखर जेके आहिनि तव्हां वॾा लिखणा आहिनि। हुन खां पोइ द एप्लीकेशन फॉर्म केयरफुली, एप्लीकेशन फॉर्म खे तव्हां केयरफुली सां पढ़ो। मेक अ फोटो कॉपी ऑफ द एप्लीकेशन फॉर्म, हिन जी हिकिड़ी तव्हांखे फोटो कॉपी करे पाण रखणी आहे त जीअं जॾहिं इंटरव्यू तव्हांजो थिए तव्हां हितां तयारी करे वञो तव्हांखे इंटरव्यू बि हिन फॉर्म में पुछियो वेंदो। सॼी हिन फॉर्म जेको तव्हां फिल कयो आहे इन बाबति तव्हां खां सुवाल कया वेंदा। उन खां पोइ कंप्लीट द फोटो कॉपी फॉर्म एंड मेक श्योर एवरीथिंग इज़ करेक्ट एंड फाइनल। इन खां पोइ तव्हांखे इहो श्योर करिणो आहे तव्हां सॼो फॉर्म फिल कयो आहे ऐं करेक्ट फिल कयो आहे। कॉपी ऑल इंफॉर्मेशन फॉर्म्स, फोटो कॉपीज़ फॉर्म टू बी ओरिजिनल फॉर्म। तव्हांखे ओरिजिनल फॉर्म ऐं हुन सां गॾु फोटो कॉपीज़ बि इंफॉर्मेशन जेका तव्हां ॾियो था उन्हनि सभिनीनि जी फोटो कॉपी बि हणणी आहे डॉक्यूमेंट्स जी। उन खां पोइ फर्निश फैक्चुअल कंप्रीहेंसिव एंड ऑथेंटिक इंफॉर्मेशन इन द फॉर्म। फॉर्म में तव्हां जेका बि इंफॉर्मेशन ॾियो ऑथेंटिक ॾियो ऐं हक़ीक़त बदल ॾियो, सची ॾियो, का बि कूड़ी इंफॉर्मेशन तव्हांखे न आहे ॾियणी। फॉर फैमिली फाइनेंशियल रिपोर्टिंग पेरेंट्स गार्जियन में बी कंसल्टेड फॉर गाइडेंस। तव्हां पंहिंजे पेरेंट्स जी जेका फाइनेंशियल आहे अर्निंग वग़ैरह उहा बि तव्हांखे ॾियणी आहे। उन खां पोइ वेन एवर इन डाउट आर लॉस्ट सीक हेल्प फ्रॉम द फोकल पर्सन। तव्हां फोकल पर्सन खां मदद वठी सघो था जे शइ में तव्हांखे ख़बर न हुजे जेको फॉर्म फिल करण में तव्हांखे दुश्वार थींदी हुजे। चेक योर एप्लीकेशन फॉर स्पेलिंग, ग्रामेटिकल एरर एंड फैक्चुअल ओवरसाइट्स। तव्हांखे स्पेलिंग ऐं ग्रामर जी एरर्स वग़ैरह जेके आहिनि उहे बि एप्लीकेशन जूं चेक करणियूं आहिनि। दोस्तो अॻिते पाण हलूं था फॉर्म जी तरफ़ ते। फॉर्म में जेका चेक लिस्ट आहे उन में सभ खां पहिरियों आहे कॉपी ऑफ कंप्यूटराइज CNIC। कंप्यूटराइज CNIC तव्हांजे पीउ जी, तव्हांजे माउ जी ऐं तव्हां संभालंदड़ जी कॉपी हुअणु घुरिजे। उन खां पोइ इनकम टैक्स सर्टिफिकेट जेका तव्हां इनकम टैक्स जमा कराईंदा आहियो त उनजो सर्टिफिकेट तव्हां वटि हुजणु घुरिजे। उन खां पोइ कॉपी ऑफ लास्ट इनकम टैक्स रिटर्न, जेका तव्हां इनकम टैक्स पीआरियो था त पोइ तव्हां रिटर्न फाइल जेको भरंदा आहियो उनजी कॉपी जमा कराईंदव। सैलरी सर्टिफिकेट जेका तव्हांजी पीउ जी सैलरी वग़ैरह आहे, पघार आहे त उनजी सैलरी सर्टिफिकेट तव्हांखे मिलंदो आहे। सैलरी पे स्लिप जे चयो वेंदो आहे, तव्हां उहा पंहिंजे पीउ जी पे स्लिप उनजी कॉपी आणंदव। उन खां पोइ कॉपी ऑफ लास्ट 6 मंथ यूटिलिटी बिल, बिजली या गैस जो 6 महीननि जो आख़िरी बिल या टेलीफोन जो या पाणी जो उहे बि तव्हांखे ॾियणा आहिनि। उन खां पोइ अटेस्टेड कॉपी ऑफ रेंट एग्रीमेंट, जेका तव्हां घर जेको आहे किराए ते रहो त पोइ उनजी कॉपी बि अटेस्ट उहा बि हणणी आहे। उन खां पोइ कॉपी ऑफ लास्ट एंड लेटेस्ट फी रिसिप्ट ऑफ सेल्फ एंड सिबलिंग, जेका तव्हां किथे यूनिवर्सिटी में या दाख़िला वरिती आहे ऐं उनजी फी जेका जमा कराई आहे उनजी आख़िरी जेका स्लिप थींदी उहा उनजी कॉपी हणणी आहे या तव्हांजे पंहिंजे भाउ या भेण जी बि हणणी आहे। उन खां पोइ कॉपी ऑफ मेडिकल बिल्स, तव्हां मेडिकल वग़ैरह दवाऊं वग़ैरह जेके वठंदा आहियो घर में उन्हनि जा बिल जेके आहिनि उन्हनि जी कॉपी बि हणणी आहे। उन खां पोइ कॉपी ऑफ प्रीवियस स्कॉलरशिप, जेका तव्हां अॻु में का स्कॉलरशिप मिली आहे त उनजी कॉपी बि हणणी आहे। स्टेटमेंट ऑफ पर्पज़ ऐं स्टेटमेंट तव्हांखे हणणी आहे इन सॼनि जी हिकिड़ी। इन खां पोइ हेठि ईंदासीं पाण सेक्शन ए आहे पर्सनल एंड फैमिली इंफॉर्मेशन। सेक्शन ए में तव्हां पर्सनल ऐं पंहिंजी फैमिली इंफॉर्मेशन। सेक्शन बी में क्यूमुलेटिव इंफॉर्मेशन ऑफ सेल्फ पेरेंट्स एंड गार्डियंस असेट्स। तव्हां पंहिंजे पीउ जी ऐं पंहिंजी जेका असेट्स आहिनि, जेके असासा आहिनि उन्हनि जी इंफॉर्मेशन ॾींदव। सेक्शन सी जेको आहे फाइनेंशियल एग्रीमेंट फॉर करंट ईयर ऐं हलंदड़ साल जी फाइनेंशियल एग्रीमेंट जेका आहे, अरेंजमेंट जेका आहे तव्हां कीअं अरेंजमेंट कंदव
उनजी कॉपी हणंदव, उन डिटेल तव्हां ॾियणी पवंदी। उन खां पोइ सेक्शन डी जेको आहे हुन में एजुकेशन रिकॉर्ड तव्हां पंहिंजो तालीम रिकॉर्ड ॾियणो आहे। दोस्तो हाणे सभ खां पहिरियां सेक्शन ए आहे। सेक्शन ए में मथे तव्हांखे यूनिवर्सिटी जो नालो ॾियणो आहे, हुन खां पोइ डिग्री ॾियणी आहे, हुन खां पोइ एप्लीकेंट नेम आहे, जेंडर आहे, मेल आहे फीमेल आहे, हुन खां पोइ यूनिवर्सिटी रजिस्टर नंबर, तव्हां यूनिवर्सिटी में तव्हांखे एनरोलमेंट नंबर मिलियो हूंदो उहो हिते ॾींदव। हुन खां पोइ एप्लीकेंट पायो, हिते CNH नंबर ॾींदो। CNH नंबर खां पोइ मटीरियल स्टेटस सिंगल आहे, मैरिज आहे, डिवर्ड आहे। हुन खां पोइ पंहिंजी उमिरि लिखंदो, प्लेस ऑफ बर्थ लिखंदो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखंदो, पंहिंजी एड्रेस हिते लिखंदो। हुन खां पोइ यू आर करंटली वर्किंग, येस या नो, तव्हां स्टूडेंट आहियो त नो ई लिखंदव। हुन खां पोइ आहे जेकॾहिं तव्हां येस लिखंदव पोइ हिते तव्हां पंहिंजो डेजिग्नेशन ॾींदव, एम्प्लॉय कंपनी जो नालो ॾींदव। हुन खां पोइ प्रीवियस एम्प्लॉयर कंपनी जेका तव्हां अॻु खां नौकिरी वग़ैरह कई आहे त उहो हिते तव्हां ॾींदव। टोटल मंथली एप्लीकेंट ग्रॉस इनकम, तव्हांजी जेका इनकम आहे कोई त उहा हिते पंहिंजी इनकम लिखंदव हिन कॉलम में। हुन खां पोइ मंथली एप्लीकेंट टेक होम इनकम इन PKR, तव्हांजे घर जी टोटल जेका एप्लीकेंट आहे टोटल मंथली इनकम आहे उहा तव्हां हिते लिखंदव। हुन खां पोइ आहे टोटल एनुअल एप्लीकेंट ग्रॉस इनकम, तव्हांजी सॼे साल जी जेका इनकम थींदी उहा हिते लिखंदव। एप्लीकेंट NTN नंबर इहे बि तव्हांखे ॾाढो ॾियणो। NTN मतिलबु आहे नेशनल टैक्सेशन नंबर, जेका तव्हां वटि हिते इनकम आहे तव्हां टैक्स जमा करायो था तव्हां इहे ॾींदव, न त इहे तव्हांखे ॾाढी ॾियणी। हुन खां पोइ आहे टेलीफोन मोबाइल नंबर, हिते टेलीफोन जेका तव्हांजे घर में लॻल आहे त उन नंबर लिखंदव, मोबाइल नंबर हिते पाण लिखंदव। हिन खां पोइ हिते ईमेल एड्रेस ॾींदव। हिन खां पोइ हिते तव्हां लिखंदव तव्हां घर में टोटल घणा मेंबर आहियो, उन जो तइदाद लिखंदव। टोटल फैमिली मेंबर करंटली लिविंग विथ यू, तव्हां सां टोटल हुन फैमिली जा घणा मेंबर गॾु रही रहिया आहिनि। टोटल नंबर ऑफ ब्रदर एंड सिस्टर, तव्हां टोटल भाइर ऐं भेनरूं घणा आहियो। हुन खां पोइ हेठि आहे नेम ऑफ फैमिली मेंबर्स, तव्हां सॼी पंहिंजी फैमिली मेंबर्स जा नाला लिखंदव। तव्हां पंहिंजे फादर जो, मदर जो, ब्रदर्स जो, सिस्टर्स जो, हिते पंहिंजो जो रिलेशनशिप ॾींदव। हिते हुनजी मेटेरियल स्टेटस ॾींदव, शादीशुदा आहिनि, गैर शादीशुदा आहिनि। हुन रिमार्क्स आहे, रिमार्क्स तव्हां कॉलम में ख़ाली छॾे ॾियो। हुन खां पोइ आहे हेठि टोटल अर्निंग मेंबर इन फैमिली, तव्हांजी फैमिली में टोटल कमाईंदड़ घणा मेंबर आहिनि, घणा माण्हू जेके आहिनि उहे कमाइनि पिया मतिलबु। हुन खां पोइ डिटेल ऑफ फैमिली मेंबर्स अर्निंग, पोइ उन जी तव्हां हिते फैमिली मेंबर्स जो नालो ॾींदव, रिलेशनशिप ॾींदव, तव्हां छा आहे हुनजो फैमिली मेंबर ऑक्यूपेशन, धंधो कहिड़ो कंदो आहे जो कमाईंदो आहे, जंहिंमां ऑर्गेनाइज़ेशन जो नेम आहे, डेजिग्नेशन आहे छा आहे, हुनजी मंथली सैलरी केतिरी आहे। हुन खां पोइ चओ था टोटल मंथली फैमिली इनकम, टोटल आहे हुनजो सभु करे हिते तव्हां लिखंदव टोटल मंथली इनकम तव्हांजी फैमिली जी तव्हांजे घर जी केतिरी थी वई। हुन खां पोइ टोटल नंबर ऑफ फैमिली मेंबर्स नॉट अर्निंग, जेके तव्हांजा मेंबर्स फैमिली जा नथा कमाइनि उन्हनि जो हिते तव्हां तइदाद लिखंदव। ब्रदर सिस्टर्स फैमिली मेंबर्स स्टैंडिंग, केतिरा तव्हांजा ब्रदर ऐं सिस्टर्स जेके आहिनि या ॿिया फैमिली मेंबर्स पढ़ी रहिया आहिनि उन्हनि जो हिते तइदाद लिखंदव। हिन खां पोइ डिटेल ऑफ सिबलिंग स्टूडेंट्स, जेके तव्हांजा फैमिली मेंबर्स पढ़ी रहिया आहिनि हिन वक़्तु स्टडी कनि पिया उन्हनि जो तव्हां हिते डिटेल ॾींदव, हिते नालो ॾींदव, हिते रिलेशनशिप, नेम एंड एड्रेस ऑफ इंस्टीट्यूट, किथे पिया पढ़नि, फी पर मंथ घणी पिया जमा कराइनि, ट्यूशन जेका वठनि पिया त पर मंथ ट्यूशन जी केतिरी फी जमा कराए रहिया आहिनि। हिन खां पोइ तव्हां फादर्स नेम पाण ॾींदव, हुन खां पोइ हुन जो CNH नंबर ॾींदव, हुन खां पोइ स्टेटस ॾींदव, तव्हां गॾु आहे या अलाइव आहे, गॾु आहे या डिज़ीज़ड गुज़ारे चुको आहे, या पर्सनल स्टेटस एम्प्लॉय आहे, रिटायर आहे या बिज़नेस अथसि पंहिंजी, नेम ऑफ कंपनी जेकॾहिं एम्प्लॉय वग़ैरह आहे त पोइ कंपनी जो नालो लिखंदव। हुन खां पोइ हुनजी एड्रेस लिखंदव, मोबाइल नंबर लिखंदव, हुनजो ऑक्यूपेशन टाइप लिखंदव, डेजिग्नेशन लिखंदव, ग्रेड कहिड़ो दर्जे, टोटल ग्रॉस मंथली इनकम सैलरी घणी दर्जे। हुन खां पोइ नेट मंथली घणी थी PS, तव्हां जॾहिं सैलरी स्लिप ॾिसंदा त सैलरी स्लिप ते लिखियलु हूंदी, हुनजी ग्रॉस सैलरी बि लिखियलु हूंदी ऐं नेट सैलरी बि लिखियलु हूंदी जेकर हुनखे पघार आहे त। हुन खां पोइ प्रीवियस ऑक्यूपेशन, हुन खां अॻु हिन जो धंधो कहिड़ो हुयो, टोटल अमाउंट इनकम, इनकम जो टोटल अमाउंट कहिड़ो आहे, NTN नंबर साॻियो ई नेशनल टैक्सेशन नंबर, जेकॾहिं उहो टैक्स बि आहे थो त नेशनल टैक्सेशन नंबर बि तव्हांखे ॾियणो आहे। हुन खां पोइ था चऊं नंबर 35 आहे एनी अदर सपोर्टिंग पर्सन, जेकर तव्हांखे कोई ॿियो सपोर्ट करे थो पसंदि त उनजी तव्हां साॻे तरीक़े सां इहे डिटेल ॾींदव। जेकॾहिं मिसाल तौर ते तव्हांजो को मामू आहे, को चाचो आहे, तव्हां ग़रीब आहियो ऐं तव्हांखे उहो सपोर्ट कंदो आहे त उनजी तव्हां हिते डिटेल ॾींदव, उहा सॼी डिटेल ईंदी। हुन खां पोइ असिस्ट इनकम ऑन मंथली बेसिस, तव्हांजा मंथली बेसिस असेट्स जेके आहिनि असां आहिनि अचूं था उन्हनि जी तरफ़। तव्हांजी इनकम सोर्स आहे, प्रॉपर्टी आहे, लैंड आहे, ज़मीन आहे, बैंक डिपॉज़िट आहे, शेयर सिक्योरिटीज़ आहिनि या अदर स्पेस आहे त उहो हिते लिखंदव। पोइ तव्हांजे फादर जी, मदर जी या कंहिं ॿिए फैमिली मेंबर जी जेका मंथली इनकम हूंदी उहा तव्हां हिते लिखंदा वेंदव। हिन खां पोइ हिते तव्हां हुनखे सभु टोटल कंदव। हिन खां पोइ चवंदा
टोटल फैमिली मंथली इनकम, फैमिली जी सॼी मंथली इनकम जेका आहे गॾियल उहा केतिरी आहे। अञा पोइ लिखे पियो फैमिली मेंबर नेम में नालो लिखंदो आहे त रिलेशनशिप ॾींदो आहे ऐं हिन खां पोइ त मंथली इनकम फ्रॉम असेट्स, उन एसेट्स मां मंथली इनकम जेका उहा केतिरी आहे, ग्रोस मंथली ग्रास जेका आहे पेमेंट आहे उहा केतिरी थी बीहेसि, हिन खां पोइ मंथली नेट केतिरी थी बीहे। ग्रास में छा हूंदो आहे त हिकु ग्रास थींदी आहे, हिन खां पोइ नेट थींदी आहे, मतिलबु कुझु कटौतियूं वग़ैरह थी करे जेका साफ़ बीहंदी उहा नेट पे बीहंदी, हुन खां पोइ हिते तव्हां हुनखे टोटल कंदव। हिन खां पोइ चवंदा 47 ते त फैमिली एक्सपेंडिचर्स, हुन में पुछे पियो त अकोमोडेशन एक्सपेंडिचर, तव्हांजो बंगलो जेको आहे टाइप छा आहे, तव्हांजो घर ठहियो पिया बंगलो आहे या रेंटेड आहे या रेंट पेमेंट आहे, सेल्फ ते पिया रहो या अपार्टमेंट आहे, टाउन हाउस आहे, ॻोठियो हाउस आहे, विलेज हाउस आहे, टाउन मां या विलेज मां, उहा सॼी शइ तव्हां हिन मां उहा शइ हिकु को बि कॉलम टिक कंदव ऐं उहो तव्हां लिखंदव तव्हांजो हाउस प्लाट जेको आहे केतिरनि स्क्वायर फीट्स में आहे, कवर्ड एरिया स्क्वायर फीट केतिरे स्क्वायर फीट में कवर करे पियो, मतिलबु सिर्फ़ु घर जेको ठहियलु आहे उहो केतिरे मां ऐं टोटल जेको तव्हांजो आगुर वग़ैरह आहे त मतिलबु उहो सॼो मिलाए करे तव्हां लिखंदव केतिरनि फीट्स में स्क्वायर फीट्स में आहे। उन खां पोइ अकोमोडेशन लोकेशन एड्रेस, तव्हां पंहिंजे घर जी लोकेशन ॾींदव, एड्रेस ॾींदव ऐं हिते ॿुधाईंदव तव्हां घर जेको आहे केतिरनि रूम्स आहे, नंबर ऑफ बेडरूम केतिरा अथसि, नंबर ऑफ एयर कंडीशन तव्हांजे घर में केतिरो एयर कंडीशन लॻल आहिनि, अकोमोडेशन मंथली रेंट जेका किराए ते आहे त उन किरायो लिखंदव, अकोमोडेशन एनुअल रेंट पोइ सालानो इनकम रेंट बि उन लिखंदव। उन खां पोइ हेठि ईंदासीं यूटिलिटी एक्सपेंसिस, तव्हां यूटिलिटी एक्सपेंसिस पाया ॾींदव, लास्ट मंथ यूटिलिटी पेड तव्हां आख़िरी महीने टेलीफोन जो बिल केतिरो ॾिनो, इलेक्ट्रिसिटी जो केतिरो ॾिनो, गैस जो केतिरो ॾिनो, वाटर जो केतिरो बिल ॾिनो, उहो हिते बिल लिखंदव। उन खां पोइ एवरेज ऑफ लास्ट 6 मंथ, पोइ हुन 6 मंथ जी लास्ट चार्जिस जेका हूंदी उहो तव्हां हिते लिखंदव एवरेज कढी करे। मंथली फूड किचन, तव्हां महीने में पंहिंजे किचन जो ख़र्चु जेको आहे उहो केतिरो कंदा आहियो, उहो हिते किचन जो ख़र्चु लिखंदव। मेडिकल जो महीने में तक़रीबन केतिरो थींदो आहे उहो हिते लिखंदव। उन खां पोइ ट्रेवलिंग, तव्हां कॾहिं घुमणु फिरणु वञो था, कंहिं कमकार न वञो था, उनजो तव्हां हिते लिखंदव त तव्हां सां मंथली तक़रीबन हेतिरो लिखंदा आहियो, मतिलबु हिते 6 मंथ जो लिखिणो आहे। एवरेज ऑफ लास्ट 6 मंथ पर मंथ एक्सपेंडिचर, त तव्हां पर मंथ जे हिसाब सां जेतिरो 6 महीने थी तव्हां उहो हिते ख़र्चु लिखंदव पंहिंजो ट्रेवलिंग जो। उन खां पोइ टोटल फैमिली एक्सपेंडिचर, पंहिंजी सॼी फैमिली जा हिते एक्सपेंडिचर ॾींदवसि। एजुकेशन जो टोटल ख़र्चु घणो थिए, अकोमोडेशन जो, यूटिलिटी बिल जो, फूड जो, मेडिकल जो ऐं ॿिया जेके ख़र्चा आहिनि उहे लिखी करे टोटल ते कंदव। हिन खां पोइ पाण ईंदासीं टोटल मंथली इनकम, तव्हांजी मंथली इनकम जेका हूंदी अमाउंट इन पार्क रुपीज़, सेक्शन 46 खे पोइ हिते ॾिसंदव ऐं सेक्शन 52 खे पोइ हुननि जे हिसाब सां तव्हां हिते लिखंदव मंथली इनकम ऐं मंथली एक्सपेंडिचर, मतिलबु इनकम खां एक्सपेंडिचर जेको आहे उहो वधे न, तव्हांजो लाज़मी तरह सां इहो हिसाब ॾिसो। जेकॾहिं इनकम तव्हांजी 50,000 थी थिए त ख़र्चु जेको आहे त 50,000 ताईं बीहे, 50,000 खां वधे न, ठीकु आहे। उन खां पोइ ईंदासीं नेट मंथली डिस्पोजेबल इनकम, उन खां पोइ जेको तव्हांजो डिस्पोजेबल इनकम बीहंदी उहा हिते तव्हां ॾींदव, उहा लाज़मी आहे। जंहिं ते बि स्टार आहे नी, मतिलबु उहो शइ तव्हांखे लाज़मी फिल करणी आहे। उन खां पोइ डिस्क्रिप्शन आहे टोटल मंथली इनकम, हे 46 नंबर ते ॾिसंदव, पोइ सेक्शन खे 52 सेक्शन ॾिसी करे उतां लिखंदव। इन खां पोइ हेठि ईंदासीं, हेठि चयो पियो त इफ द मंथली इनकम डिस्पोजेबल इनकम इज़ नेगेटिव काइंडली एक्सप्लेन द रीज़न्स फॉर द गैप एंड द अरेंजमेंट थ्रू विच द, हा हीअ चयो पियो जेके तव्हांजी मंथली इनकम खां तव्हांजो एक्सपेंडिचर ख़र्चु जेको आहे वधी थो वञे त पोइ तव्हां किथां था पूरो कयो, उनजे बारे में तव्हांखे सॼो हुन जी तफ़सीलात ॾींदव त असां उहो किथां था कयूं, कंहिंखां वठूं था, कंहिंखां मदद था वठूं या छा था कयूं। उन खां पोइ सेक्शन बी ते, उहो सेक्शन ए, हाणे चऊं पाण सेक्शन बी जी तरफ़। सेक्शन बी में चवे थो क्यूमुलेटिव इंफॉर्मेशन ऑफ सेल्फ पेरेंट्स एंड गार्डियन असेट्स, हा तव्हां पंहिंजे पेरेंट्स ऐं गार्डियन्स जेके आहिनि तव्हांजा उन्हनि जी असेट्स जे बारे में ॿुधाईंदो त उन एसेट्स कहिड़ा कहिड़ा आहिनि उन वटि, त फैमिली ऑन एनी ट्रांसपोर्ट, हुनखे पंहिंजी काई ट्रांसपोर्ट आहे उहो येस कंदव। पोइ हेठि वरी हुन जी डिटेल लिखंदव, गाॾी वग़ैरह जेके तव्हांजी आहे त। जी दोस्तों, उन खां पोइ पाण ईंदासीं 54 नंबर ते कैटल्स तव्हांखे
जानवर जेके आहिनि उहे हिते लिखणा आहिनि त तव्हां केतिरा जानवर आहिनि ऐं उन्हनि जी तव्हांखे लैंड प्लॉट जेको आहे ओन केतिरो आहे, तव्हांजो एरिया एंड लोकेशन ऑफ द लैंड, तव्हांखे जेका ज़मीन आहे उहा केतिरी आहे उहा तव्हां हिते लिखंदव। इन खां पोइ असेस टाइटल आहे रेजिडेंशियल, कमर्शियल, एग्रीकल्चरल, एम्प्लॉयर, उहो तव्हां क्वांटिटी लिखंदव केतिरी आहे, तव्हांखे साइज़ लिखंदव केतिरी तरह आहे, लोकेशन उते ॻोठ जो नालो, उनजी शइ जो नालो लिखंदव। एग्रीकल्चर यील्ड पर एकड़, तव्हां केतिरा एकड़ आहिनि उहे बि तव्हांखे हिते ॾियणा आहिनि। उन खां पोइ पाण ईंदासीं असेस विथ करंट मार्केट वैल्यू इन पाकिस्तान PKR, तव्हां जेका ज़मीन आहे उन हिन वक़्तु करंट वैल्यू जेको आहे उहो केतिरो आहे। मिसाल तौरु तव्हांजे घर आहे, तव्हांजे फादर जो घर आहे, त उहो तव्हांजे फादर जो घर जेको आहे हिन वक़्तु केतिरा रुपीज़ जो आहे उहे तव्हांखे रुपीज़ लिखणा आहिनि। मदर जो आहे त उनजा केतिरा रुपीज़ आहिनि पोइ हिते टोटल करिणो आहे, पोइ हिते हुनखे सभु टोटल करिणो आहे। पोइ घर हुजे, बिज़नेस हुजे, जेका बि तव्हांजी मतिलबु असिस्ट आहे उहा तव्हांखे हिते ॾियणी आहे। उन खां पोइ सेक्शन C पियो हले। सेक्शन C में सैलरी अर्निंग जे बारे में चए पियो त सैलरी तव्हांजी अर्निंग जेका आहे उहा केतिरी आहे सैलरी, ऐं फैमिली, फ्रेंड्स, एडवांस एंड लोन तव्हां केतिरो वरितो आहे कंहिंखां, या बैंक लोन केतिरो वरितो आहे, या अधर आहे त उहा शइ तव्हां हिते लिखंदव। हिते टोटल कंदव, हिते सभु टोटल थींदी। उन खां पोइ चइबो फैमिली फ्रेंड लोन, स्पेशल रिलेशनशिप विद रिलेटिव फ्रेंड, जेके तव्हां कंहिंखां वरितो आहे लोन वग़ैरह त उनजो हिते तव्हां तफ़सीलात ॾींदव, असां दोस्त खां या कंहिंखां लोन वरितो हुयोसीं। एनी सोर्स ऑफ फाइनेंसिंग अदर देन दिस स्कॉलरशिप प्लीज़, जेका हिन स्कॉलरशिप सां तव्हांजो ॿियो को सोर्स आहे त उहो बि तव्हांखे लिखंदव। उन खां पोइ हाउ वी आर एडमिशन फर्स्ट सेमेस्टर चार्ज पेड, तव्हां पहिरें सेमेस्टर में जेका फीस चार्ज कई त उहा तव्हां किथां अरेंज करे पेड कई हुई उहो बि तव्हां तफ़सीलात ॾींदव। सेक्शन D आहे एप्लीकेशन एजुकेशनल रिकॉर्ड, तव्हां पंहिंजी एजुकेशन जो रिकॉर्ड हिते लिखंदव। बैचलर, इंटरमीडिएट एंड सेकेंडरी, नालो ॾींदव, इंस्टीट्यूट जो इदारे जो पर मंथ फी ॾींदव, डिवीज़न ऐं CGPA लिखंदव पंहिंजी। उन खां पोइ पर मंथ फी चार्जिस ऑफ द इंस्टीट्यूशन लास्ट अटेंडेड, तव्हां जेको आख़िरी इंस्टीट्यूट जो मतिलबु तव्हां जितां इंटर करे आयो उतां जी फी जेका आहे पर मंथ घणी उहा तव्हां हिते ॾींदव। हे यू एवर एवॉर्डेड इन स्कॉलरशिप, हिन खां अॻु तव्हां कॾहिं स्कॉलरशिप हासिलु कई आहे त येस, न कई अथव त नो लिखंदव। उन खां पोइ इफ येस, जेकर तव्हां स्कॉलरशिप मिली आहे त पोइ हिते तव्हां इदारे जो नालो लिखंदव, जंहिं इदारे में तव्हां पढ़ंदा आहियो, ऐं स्कॉलरशिप जो नालो लिखंदव। टोटल स्कॉलरशिप अमाउंट तव्हांखे केतिरो मिलियो, टोटल स्कॉलरशिप पीरियड केतिरो साल केतिरे टाइम जो हुयो, ऐं तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो त तव्हां स्कॉलरशिप मिली हुई। उन खां पुछे पियो स्टेटमेंट ऑफ पर्पज़, एक्सप्लेन यूअर suitability for this scholarship, तव्हां हिन स्कॉलरशिप जे बारे में लिखंदव पंहिंजो कमेंट्स, पंहिंजा राय त उहो तव्हां स्कॉलरशिप जेका किथे ख़र्चु कंदव, कीअं ख़र्चु कंदव। उन खां पोइ अंडरटेकिंग हूंदी, अंडरटेकिंग में तव्हां पंहिंजो नालो वग़ैरह ॾींदव ऐं हिते सिग्नेचर कंदव, हिते तव्हांजो गार्डियन सिग्नेचर कंदव, हिते तव्हां सिग्नेचर कंदव। उन खां पोइ फॉर ऑफिस यूज़ आहे ही दोस्तों उमेद थी करिए त हीअ वीडियो तव्हां लाइ कारयातो साबित थींदो। तव्हां हिन वीडियो मां सिखी करे ही फॉर्म फिल कंदव ऐं इनशाला तव्हांखे इहा स्कॉलरशिप मिलंदी। तक़रीबन 1,20,000 रुपया मिलंदी आहे, किथे 1 लख मिलंदी आहे, किथे 50,000 मिलंदी आहे, किथे 40,000 मिलंदी आहे। हर हिकु यूनिवर्सिटी जो पंहिंजो प्रोसीजर आहे। सिंध यूनिवर्सिटीअ में मुख़्तलिफ़ प्रोसीजर आहे, तलती यूनिवर्सिटी में तक़रीबन 40,000 आहे, कराची यूनिवर्सिटी में 1,20,000 आहे। ईअं हर हिकु यूनिवर्सिटी जो पंहिंजो प्रोसीजर आहे। दोस्तों असांखे इजाज़त, अॻिते मिलंदासीं कंहिं नए मालूमाती वीडियो सां।